जिला रिपोर्टर ॼामशोर मोहम्मद सफ़र सेवाणी। सेवण शहर में चोरियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सेवण पुलिस ख़ामोश। सेवण पुलिस चोरनि ख़िलाफ़ को भी कदम न खयो। सेवण नाले सदाम हुसैन वल्द गुलाम मुस्तफ़ा वेठल भट्टी मोहल्ला सेवण वार्ड नंबर 4 जे रहवासी जो साफ़ी क़ौमी इतिहाद मीडिया सेंटर सेवण जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजे घर मां चोर 3 दफ़ा सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि, पर सेवण पुलिस अॼु ताईं मूं ग़रीब जो थियल चोरियूं वापसि न कराए सघी आहे। सदाम ओटो जो वधीक चवणु आहे त आउं ग़रीब आहियां, बेपहुच आहियां। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आई जी सिंध जिन खे अपील कयां थो त मूं मिस्किन सां इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजूं थियल चोरियूं वापसि कराए ॾिनियूं वञनि। साईं तव्हांजो नालो? सदाम ओठो। साईं जेको आहे छा थियो आहे साईं? साईं चोरी थी आहे भट्टी माला पहुची। अच्छा, छा वियो आहे साईं? साईं पहिरीं असांजी चोरी थी वीवो V20 मोबाइल ऐं ॿी 100 वारी बैटरी जी। उन खां पोइ FIR असां कोन कराई, असां ॾिनी दरख़्वास्त जी हंधू दल खे, उनजो कुझु कोन थियो, असां चुप करे वेही रहियासीं। उनखे साल थी वियो वरी हाणे असांजी चोरी थी माना 10 अगस्त में वरी ॿी मोबाइल ओप्पो A58 पंजतालीह वारी उहा चोरी थी वरी असां SH खे दांह ॾिनी मदन नाई चोरी जी। उन कुझु कोन अमल कोन कयो। जी। वरी हाणे 4 ॾींहं मुंहिंजी अरबाई ॾींहुं ख़मीस राति चोरी थी मोबाइल नई बैटरी 27,000 में वरितमि 100 वारी मोबाइल ऐं 16-17 पैसा हुआ उहे चोरी थी विया। अंदरि अलमारी मुंहिंजी भञी अथनि, माना इंसाफ़ असांखे खपे। अंदाज़न तव्हांजी घणे जी चोरी थी आहे? अंदाज़े माना टोटल मिलाए करे हीअ जा 4 ॾींहं चोरी थिया आहिनि, असांजी 1.5 लख खां मथे आहे चोरी असांजी। जी। तव्हां में कंहिंमें शक? शक त हाणे माण्हू कंहिंमें करे, पाड़े में 2-3 चोर आहिनि, नाला माण्हू कंहिंजा खणे। तव्हां भला थाणे ते विया हो? असां थाणे ते 4-5 दफ़ा विया आहियूं। SH खे अलॻि चयो, वॾे मुंशी खे सूबेदार खे अलॻि चयो अथऊं। पुलिस तव्हांजो NC दाख़िल कई आहे?